अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आहियां इमरान मलिक। शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, नवाब वली मोहम्मद ॻोठ मस्ती खोई जे रवासी जो बुनियादी सहूलतूं बिजली, ड्रेनेज सिस्टम, पकियूं भट्टियूं ऐं ॿियूं सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो बल्दियाती इलेक्शन जो बाइकाट कंदे ॻोठाणनि मेहरदीन चांडियो, जाफ़र चांडियो, बाक़िर चांडियो, हाकिम चांडियो ऐं ॿियनि नवाब वली मोहम्मद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त यूसी आमद बुगियो जी वॾे में वॾी आबादी वारो ॻोठ मस्ती खोई आहे, जंहिंमें 600 घर आहिनि। हमेशह पीपी खे वोट ॾेई खटरायो आहे, पर चूंडियल नुमाइंदनि का भी बुनियादी सहूलत न ॾिनी आहे। गुज़िरियल 7 सालनि खां बिजली न आहे। 50 सेंटीग्रेड गर्मी पद में असांजा बच्चा गर्मी में तड़पनि पिया। ड्रेनेज सिस्टम न आहे ऐं पोलिंग स्टेशन मस्ती खोई खे बहाल कयो वञे, जेका हिकु साज़िश तहत बंदि कराई वई आहे। असां हुन भेरे बल्दियाती इलेक्शन जो बाइकाट कंदासीं। जेसीं ताईं मुतालबा तस्लीम न कया विया तेसीं ताईं बाइकाट जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।